नाज़रीन, नवाबशाह भरसा ॻोठ इस्माइल भंड मां 9 महीना अॻु अगवा थी वियल बख्शल भंड जी बाज़ियाबी लाइ वारसनि एहतजाज कंदे बाज़ियाब कराइण जो मुतालबो कयो आहे। इन हवाले सां ॾिसूं था मंज़ूर बुघियो जी हीअ रिपोर्ट। 9 महीना अॻु काज़ी अहमद भरसा ॻोठ मोहम्मद इस्माइल भंड मां मुबैना तौर अगवा थी वियल बख्शण भंड जा जेके वारिस आहिनि उनजा पुट नेशनल प्रेस क्लब नवाबशाह ॾो उनजे अगवा ख़िलाफ़ जेको आहे एहतजाजी मुज़ाहिरो करे आया आहिनि। इन सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो वाल साहब खे कंहिं अगवा कयो आहे, कॾहिं अगवा थियो आहे ऐं पुलिस हिन वक़्त ताईं उन्हनि जी कहिड़ी मदद कई आहे। जीअं त 8-9 महीना गुज़री विया आहिनि। मुंहिंजो भेणायो आहे हरपो कंदो आहे हाजी बख्शण। जीअं त हिन जा ई ॿई नंढड़ा मूंसां गॾिजी अॼु प्रेस कॉन्फ्रेंस कई अथऊं नवाबशाह। जीअं त 8-9 महीना गुज़री विया आहिनि, पुलिस को बि असां ते तदारक न कई आहे। SP साहब खे बि असांजी एप्लीकेशन आहे, DIG साहब खे बि असां एप्लीकेशन कई आहे। माण्हू असांजो अगवा थी वियो आहे, जेरो आहे, केॾांहुं वियो हलियो, केरु मारिजी वियो आहे, का ख़बर न आहे। बराए महिरबानी असांजी का बि तदारक न थी आहे। CDR कढाए असांखे जेको आहे सो असांखे इंसाफ़ कयो वञे। का पुलिस अॼु ताईं मदद न कई आहे। आसरनि दिलासनि में अॼु था कयूं, हीअं था कयूं, कुझु बि न आहे। CDR बि न थी आहे अॼु तक। 3 में माना 2020 जे 3 महीने में असां SP साहब खे एप्लीकेशन ॾिनी आहे त असांजो माण्हू अगवा थी वियो आहे, बराए महिरबानी असां सां इंसाफ़ कयो वञे। जी हा, अॼु ताईं न CDR निकितो आहे, न कुझु का न शइ कंहिं ते बि इन्विटेशन करे कान कई अथनि। बसि चंद ॻोठ जूं धुरियूं आहिनि जेके असांखे दिलासा ॾियनि था। मुंहिंजे भाणेजनि खे चवनि था त अॼु तव्हांजो पीउ हिते ॾिठो आहे, अॼु हिते ॾिठो आहे। बहरहाल का बि ॻाल्हि न आहे। इहे फेक न्यूज़ आहिनि जेके बि आहिनि, का बि ॻाल्हि हिन में न आहे, शो न आहे। असांजो मुतालबो इहो आहे त असां CDR कढाए माण्हू किथे बि आहे असां जेको शो करे वञे, ॾिसे असां इंसाफ़ कयो वञे। 9 महीना खां थिया गाॾी घरां सामान वठण जो चई वियो हिकु मोटियो ई कोन्हे। ऐं असांजे पुलिस खे गुज़ारिश CDR करे असांखे 90 करे पंहिंजो बाबा बाज़ियाब करे वञे। ॾाढा ॾुखिया आहियूं। असांजे बाबो कोन्हे, माउ भेण पथर करे वेठो आहे असांजो। अहिड़े सलाश को मदद कई आहे। हा, तव्हां ॾिनी कुझु बि कोन थो चई। हिनखे दरख़्वास्त ॾिनी, मट करे वेही रहणु। न कुझु कोन ॾियो। हा, मुतालबो असांजो बाबू बाज़ियाब कराइजनि। तक़रीबन 9-10 महीना थी विया, का ख़बर ई कान्हे केॾांहुं घर जी गाॾी खपाए। अञा ताईं को ख़बर न आहे त ॿधिजो या मारिजो, असांखे का ख़बर न आहे। पुलिस अॼु ताईं का मदद ई कान कई। अञा 3 ॼणा ॿधो, उन 3 ॼणनि मोबाइल पकड़ियो, उन 3 ॼणनि खे वरी छॾे ॾिनो। हा, मूं मोबाइल सुञाणी त बि असां को बि इंसाफ़ कोन कयो। उन्हनि खे वरी वापसि छॾे ॾिनो। मोबाइल 3 लाख आहे काज़िम जा दुकान ते, उन्हनि खां वरितऊं, ॿधऊंसीं, वरी उनखे छॾे ॾिनो। पीउ जे वञण खां पोइ तव्हांजो गुज़र सफ़र घर जी छा सूरत हाल आहे? बसि मज़दूरी ते बकरियूं था चाढ़ियूं या किथे आरप था कयूं, मामनि सां गॾु आरप था कयूं, हुते ॿई था कयूं या सलाह बशकान मन वठूं था। बसि हुते माना आस्ते आस्ते गुज़र सभु जो बाबो हूंदो त पाण आरप वारप कंदो, असांखे कमाई खाराईंदो, ॾुखियो सुखियो कढूं था असीं। उन जे वञण खां पोइ ॾाढा ॾुखिया